केॾो न नंगो नायक आहे जो रुखनि मिर्चनि सां मानी खाईंदे मिर्च पोखिया मुंहुं ऐं मिर्चनि जहिड़ा रता नोट ज़मींदार खणी वियो। सोन जहिड़ी कणिक उपाई मुंहुं ऐं बदिले में सुरो खाधल अटो बि न मिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, प्रोग्राम सर निसरिया पांध में ऐं तव्हां सां मुखातिब आहियां अख्तर तबसुम। शामिल प्रोग्राम रखंदासीं अमर राय सिंह राजपूत जी लिखियल ही दिलकश तहरीर जंहिंजो उनवान आहे आऊं हिकिड़ो हारी आहियां। उहो हारी जंहिंजे नव रंग नारीअ जे तिखे नक में नथ ऐं हसीन हथ में काच जी कंगणी बि नाहे, जंहिंजे कननि जूं वालड़ियूं आॾाणा रखी अॼु ॾाणा वरिता अथमि। आऊं इहो हारी आहियां जंहिंजे हथ में रुगो हर न पर हिकिड़ो घर बि हूंदो आहे। उहो घर जंहिंजूं दीवारूं असांजे दिलनि वांगुरु कचियूं आहिनि, जिन दीवारनि खे को बि दर नाहे। दर हमेशह धन खे ॾिबा आहिनि। मूं वटि त खाइण लाइ अन्न बि नाहे त आऊं दर कंहिंखे ॾियां। इहा अलॻि ॻाल्हि आहे त अन्न उपाया आऊं थो वापराइनि ॿिया था। आऊं परायनि ॿनियुनि में पंहिंजनि हथनि सां पंहिंजा सुपना पोखियां थो। कचा सिला जॾहिं भला थियनि था त मुंहिंजे अखियुनि में मुंहिंजा सुपना साबिया थियण जी उमेद जाॻे थी ऐं पंहिंजनि सिलनि जहिड़नि मासूम बचड़नि खे आथत ॾींदे चवां थो त हेल अव्हां खे हर गंज वठी ॾींदुसि। नंढड़ीअ नूरीअ जे अखियुनि में नयनि चूड़ियुनि जी चाहत चमकी पवे थी। नंढड़ो नारू पंहिंजे नई चपल जे अचण जी उमेद सारे थो ऐं मूंसां घर ऐं हर में हथ वंडाईंदड़ मुंहिंजी मूमल वञी पकल बनीअ ॾे ॾिसे थी त ईअं ई सरई थिए थी ॼण नाए महीने में जाड़ा पुट ॼमण वारा हुजनि। मूमल जे मन में माइटनि वञण वारी उमेद आरस मोड़े थी ऐं हूअ चवे थी त हेल पक सां मूंखे पेकुन पुॼाईंदे। हेल त फसल बि कम कढी बीठा आहिनि। आऊं पंहिंजे नंढड़े घर जे वॾनि उमेदनि खे ॾिसी वरी फसल ॾे ॾिसां थो त परियां ज़मींदार जी वीगो ज़ूज़ट कंदी वञे थी ऐं मूंखे परोको साल यादि अची वञे थो। उहो साल जेको असांजा हाल हीणा ऐं सूर ॿीणा करे वियो हो। फसल त भला थिया हुआ पर खरे जी बटाईअ में असांजा ख्वाब बटाई थी विया हुआ। अन समूरो ज़मींदार इहो चई खणी वियो हो त अव्हां ते कर्ज़ टुटे थो। उनखे केरु सम्झाए त असां अभागनि जो साह नथो टुटे पर कर्ज़ हर साल टुटे थो। टुटल कर्ज़नि जो बोझ मथे ते खणी फाटल कपड़नि सां गोॾ ॿधी सुकी तोड़े ॿोॾ में ॾींहं राति कमु कंदो रहियसि पर वरियो वटियो कुझु बि न। फुटियूं चूंडींदे नरगो हथ रत थिया पर ॼाउरनि कर्ज़ वांगे जिस्म खाई वियो। सारियुनि जो रुंबो कंदे हथनि में एॾा कंडा लॻा आहिनि जो हाणे चिपियनि सां बि नथा निकिरनि। पेरनि जो त पुछो ई न। मुजेरीअ जे मेरनि नज़रनि जा नश्तर सहंदड़ मुंहिंजी मूमल जा कचड़ा हथ हाणे रुंबा कंदे कंदे मिर्चनि वांगुरु पची विया आहिनि। असीं एॾा सुखिया आहियूं जो हाणे सूर जी महसूसात बि मरी वई आहे। जीअरा जाॻंदा पथर थी पिया आहियूं। हिन साल बि ईअं ई थियो। खरे जी बटाईअ में मुंहिंजे हिसे में हिकिड़ो कारो चिठो आयो जंहिंखे ॾिसी मुंहिंजे मूमल जे मुंहं जो पनु ई लही वियो पर कर्ज़ न लथो। दज़ मां भरियल अखियुनि मां मिटी हणा ॻोढ़ा ॾिसी मूं मिटीअ खे मयार ॾिनी त माता तूं त अन्नदाता आहीं, तूं त असां सां इंसाफ़ कर। मिठी बि माठ त मुठी बि माठ वारी कार मिटीअ बि लाजवाब थी वई हुई ऐं मुंहिंजे नंढड़े कुटुंब जूं अखियूं समूरे संसार खे जवाब ॾेई रहियूं हुयूं। नूरीअ जूं ॿाहूं दाहूं करे रुनियूं हुयूं छो त चूड़ियूं पाइण वारी चाहत संस अखियुनि में टुटी टुकरा थी चुभी वई हुई ऐं उहे रत जा ॻोढ़ा रुनी पे। नंढड़ो नूरू पंहिंजे पुराणी चपल मां आरो पार थी वियल देवीअ जो कंडो कढंदे मूंखे चयो, बाबुल पंहिंजी क़िस्मत ई नथी बदिलजे त जुती बदिलाए छा कंदासीं। नूरो जो जुमिलो मुंहिंजे अंदर मां देवीअ जे कंडे वांगुरु आरो पार थी वियो ऐं आऊं पंहिंजे वनीअ ॾे निगाहूं खणी न सघियसि। हुन जूं नज़रूं हेठि हुयूं। हूअ पट खोटींदे ॼण इहो चई रही हुई त आऊं माइटनि लाइ जहिड़ी मरी वई हुयसि। पंहिंजनि घर भातियुनि जे तमनाइनि खे तबाह थींदे ॾिसी मूंखे मुंहिंजो अबो यादि अची वियो जेको कर्ज़ जे मर्ज़ में पाण बुखूं काटे असांखे पालींदे पालींदे नेठि मरी वियो पर कर्ज़ न मो। मूंखे ख़बर आहे पोइ पारनि में आधी राति जो उथी बिना कंहिं गंदीअ जे कड़ियनि ते बीह पाणी वारण केॾो ॾुखियो कमु आहे
पर हीटर में सुतल उन ज़मींदार खे कहिड़ी ख़बर जेको हर साल खरे में मुंहिंजे बचनि जी रोज़ीअ तां पाणी फेरे हलियो वञे थो, पर मुंहिंजे अखियुनि जो पाणी नथो ॾिसे। उन्हारे जो एसीअ में वेही मुंहिंजे खाते जो कट जोड़ कंदड़ कमदार खे कहिड़ी कल त उन्हारे जा ॾींहं ऐं सावण जा मींहं उघाड़नि पुठनि ते वसाइण केॾो कुठनि आहे। पोइ पारनि गप गारनि में टिन कपड़नि में जीवन कटण का चर्चे जी ॻाल्हि थोरे ई आहे। केॾो न नंगो नाक आहे जो रुखनि मिर्चनि सां मानी खाईंदे मिर्च पोखिया मुंहुं ऐं मिर्चनि जहिड़ा रता नोट ज़मींदार खणी वियो। सोन जहिड़ी कणिक उपाई मुंहुं ऐं बदिले में सुरो खाधल अटो बि न मिलियो। मुंहिंजी मूमल जे ॾंदनि जहिड़ा चांवर मुंहिंजी महिनत सां थिया ऐं मूंखे बदिले में चांवरनि जो दाणो बि नसीब न थियो। ज़मींदार वटि सभु कुझु हूंदे बि हुन ॿिज भाण मूंखे सेठियुनि खां व्याज ते खणी ॾिनो, जंहिंजो व्याज भरींदे भरींदे उमिरि जो सिज लही वियो। पर